शहर विच नसीब मिलम जदा भी जोक शहर विच नसीब मिलम तद मार मनीह नगारा हादी को हरफ पढ़ायम समझ गिदम सिर सारा हजार किताबा सिफत हिको दी कई नूर निजारा अब्द विचूत अल्लाह डिठ मसला शाह रखल सतार थियम सिर सारा अल्लाहू अदा छा पियो सोची? सोचा थो त चाकर खान छितो थी पियो आहे छिते कुते वारी गिगियूं बि थियूं वहंसि असांखे क़बर ताईं बि ज़िंदा कोन छॾींदो हाणे इहा पक सम्झी छॾ तुंहिंजो मुंहिंजो मौत पको अथई हली हली पेरनि में ई लिफियूं पइजी वियूं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अदा मूंखे ॿियो बि शक थो पवे किथे ईअं न आहे त करम खान सां को तव्हां कढी पोयां चाकर खान खे ॾस न हुजे त इहे न तरफ़ विया अथई करम खान असांजो दोस्त आहे उहो कॾहिं बि न कंदो हा बाक़ी मंसूर खान ऐं चाकर खान जी पाण में दोस्ती आहे उहो अंदरियूं हणी सघंदो चाकर खान आयो हूंदो मंसूर खान वटि पोइ मंसूर खान हुनखे ॿुधायो हूंदो त वाक़ई हिते कंहिं कुंड पासे सां लिकियल अथई अदा असां लाइ हीअ वाट मुश्किल करे छॾी अथनि हाणे असांजो निकिरणु हितां सवलो न हूंदो अदा खणी जो लिकणु एॾो आसान न आहे पर राति जे वक़्तु उहो असांखे ॻोल्हे बि कोन सघंदा हाणे तूं हिकिड़ो कमु कर बुख ॾाढी लॻी आहे
वञ होटल ते बुट ॿधी मानी खणी आ त खाऊं। मां हली मुकाम वारे पासे खां वेहां थो। ठीकु आहे दा, मां गुलियूं खे वठी थो अचां। हिते वरी जा परे न वञा किथे, पता यार ॻोल्हींदो। मुराद, शुक्र आहे मालिक जो हिन सां गॾु सावल न आहे। अॼु तूं बि ॾिस त हिननि ॿिन्हिनि सां मां कहिड़ो थो अशर कयां। मार पे किथां अची वियो। मुराद तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे हलां थो। सावल, मां पुछी सघां थो त मुंहिंजो ईअं रस्तो छो रोकियो अथव? अरे पुछण जो तो वटि हक़ कहिड़ो आहे? हाणे जेको तोखां पुछाणो थींदो न उहो असां कंदासीं। इज़त इन में थई त अॻियां थी हल। सावल, जेकॾहिं न हलां त पोइ? अड़े हलंदा तुंहिंजा वॾा बि। जवाब मिली। अरे बि चीज़ में हथ खड़ी हलिस। सो त असीं हिते आराम सां वेठा आहियूं, किथे हू राति जे अंधेरे जो फ़ाइदो वठी अॻियां न निकिरी वञनि। सो त जबल जे पेचरनि मां निकिरणु एतिरो आसान न आहे। जी जबल असांखे थकाए साणू करे वेठा आहिनि, तीअं उहे बि थकी साण थी पिया हूंदा, किथे आराम ई हूंदा। पोइ छा हुकुम आहे बाबा साईं? हिते सिज उभरण जो इंतज़ारु कयूं या अॻिते हलूं? हफ़ीज़, सिज उभरण जो जेकॾहिं असां इंतज़ारु कयो न त पोइ हू असां खां घणो वक़्तु निकिरी वेंदा। त पोइ सो त हाणे छा सोचियो अथव? हाणे पाण खे छा करणु खपे? वापसि हली गाॾियुनि तरफ़ बीहूं था, छो त उन्हनि जो रुख झांगारा बाज़ार तरफ़ आहे। असां वरी उते बीहूं था, सुबुह जो सिज उभरंदे ई उन्हनि जो इस्तक़बाल कंदासीं। हा सो त ईअं बि सही आहे। हींअर जो हींअर हली मुराद खे छॾाइणो पवंदो। शेर लॻा न मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पाण वारो मुराद ने लोफर सावल जे कब्ज़े में आहे। जेकॾहिं असीं हुते हलियासीं असांखे बि टंगे छॾींदो। त पोइ छा मुराद खे हिन बाह में अकेलो छॾे ॾींदो? इन मुराद खे बाह में अकेलो कोन छॾींदासीं, जल्द कढाईंदासीं। पर कुझु सब्र करणो पवंदो। भली हो सावल कान बि इन मां कुझु कसरू कढे, कुझु बाह ठरे संदर जी। मां मुराद खे ईअं बाह में अकेलो नथो छॾे सघां। वञी छॾो तो बीठो जो ई वञी न किथे थी त ख़बर पई न त घणे बि हिसो आहे। बाबा जेकॾहिं तोखे पंधर निकारण जो शौक़ु वेंदो आहे त पोइ वठो टिकेट हलो किथे। हा हा मां वञा थो। सावल मूंखे मारे त भली मारे छॾे। न बन हींअर तोखे वञण कोन ॾींदासीं। थोरो सब्र कर ऐं सोचण ॾे छा करणु घुरिजे। ओ अम्मा सब्र सब्र, असांखे हाली फ़िलहाल सब्र करणु घुरिजे। बाबा सही थो चवे त सावल जी कावड़ झकी थिए। ओ मुराद खे मारे छॾींदो। अड़े माण्हूअ खे मारणो एॾो आसान कोन्हे जो बसि झिरकी बिरकी आहे जो मारे छॾींदुसि। कुझु सब्र कर, असांखे कुझु सोचणो ॾे त पाण खे छा करिणो आहे। पोइ असीं को न को क़दम सोचे मुचे खणंदासीं। ऐं जेकॾहिं तकड़ में हलियासीं न बाबा पोइ त साईं वरी तारा गोल तारा थी वेंदासीं बाबा। हिते जी दुश्मनीअ त सॼो ॻोठु ख़ाली करे छॾियो आहे। ख़ुदा खे ख़बर अॻिते अञा अलाए छा थींदो। चाची, हिन ॻोठ में अञा हिकिड़ो शैतान आहे। जेकॾहिं उहो वॾो शैतान नथो मरे न हिन ॻोठ में अमन कॾहिं बि कोन थींदो। चाची, सावल बि हाणे ज़िद में अची वियो आहे। जेसिताईं हैदर जी शादी न कराईंदो माठ करे कोन वेहंदो। ज़बरदस्ती शादी थी थिए। दुश्मनी सॼी उमिरि मुंहिंजे पुट जो पीछो कोन छॾींदी। चाची, अधे हैदर जो तूं खुटको न कर। हुन सां सावल जो गॾु आहे, छा हुनखे नुक़सान ॾियणु ॾींदो? असां हिन शादी तां ई हथ पटियासीं। बसि सावल खे मिंथ कर तेनी ज़िद तां लही वञे। चाची, राति अचे न त इन हवाले सां तूं पंहिंजो पाण ॻाल्हाइजांसि। बाक़ी मुंहिंजी त ॻाल्हि कान हलंदी चाची, ऐं न को मां ॻाल्हाईंदसि ई सही। मुंहिंजी किथे मञींदो सावल? चाची, तुंहिंजी ॻाल्हि मञींदो,
बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि कान हलंदी चाची। हैदर बि सांवल सां कुल्हो कुल्हे में मिलाई बीठो आहे। पहिरियां हैदर खे ई ज़िद तां लाहिणो पवंदो। पो चाची तोखे मूंखे माठ में ई रहणो पवंदो। मर्द ॼाणे न ऐं उन्हनि जो कमु। हा मां, तूं मां त कुझु ई कोन था सघूं। भला जेको वणे सो कनि वञी। अड़े हेॾे 2.5 मण जी बोरी पहिरियों त मूं सोचियो त तव्हां में कुझु गैरत जा कणा हूंदा, पर हाणे थी पक रूंडे जी ओभर खाइण खां पोइ तव्हां बेगैरत बणिजी विया हो। हिक टके जी बि गैरत तव्हां में न आहे रही। सावल बस कर। को बेगैरत माण्हू मुंहिंजे साम्हूं वॾी आवाज़ ॻाल्हाए, इहो मां हरगिज़ बर्दाश्त न कंदुसि। सावल मां बेगैरत न आहियां, न आहियां मां बेगैरत। चाचे दीनू वारनि खे भॼाइण में मूं एॾे शेरल मदद कई आहे। जेको कुझु बि तोखे करिणो आहे न, मां तुंहिंजे साम्हूं बीठो आहियां। भली कर, गभा करे छॾ। वर्षा जल छोरे के तो मारे नहीं जैस। रही मरे तो मरण जी सो ये जिंदा उठ रही छा कंदो। समझे दर ये जिंदा उठ असांजे कम जो आ, न त लाश असांजे कहिड़े कम जो। हाँ सावल जेकॾहिं दिमाग़ जो ज़हरो बि अथई न त मूंखे हिते जो हिते मारे छॾ। जेकॾहिं तव्हां मूंखे ज़िंदा छॾियो न त मां तव्हां टिनिनी जे लाइ ख़तरनाक बणिजी वेंदुसि। ख़तरनाक। तू मूं लाइ ख़तरो बण गई। हाँ मूं लाइ? अरे मां त तोसां अहिड़ो अॼु हशर कंदुसि जो तूं नंढड़ी ॿार खे बि मारण जे क़ाबिल न रहंदे। छा थो सम्झी? हाँ छा थो सम्झी? हेठा पंहिंजे पेरनि ते तूं हली वेंदे न को ॿिनि माण्हुनि जे कुल्हनि ते तुंहिंजूं ॿाहूं हूंदियूं ऐं माज़ूरनि वांगुरु गेलींदा हितां खणी वेंदई। ख़तरो थियो बणिजी। अरे बाबा यो फथकी छाजे लाइ पे थो। सब्र कर बाबा, सब्र कर। दिल शेर खे अचण दे। यार बाबा चाकर खान अञा कान आयो आहे ऐं का ख़बर न आहे त चाकर खान कॾहिं ईंदो। अरे तारा बोल तारा बाबा हाणे तो सिर्फ बिटों को फांसी आहियूं साईं। इन वक्त असां आज़ाद आहियूं, आज़ाद, ऐं सांवल खे मुंहुं ॾेई सघूं था। बाबा अहिड़े क़िस्म जी बेवकूफ़ी मां तोखे कॾहिं बि कोन ॾींदुसि। इन छोरे खे लगाम ॾियण वारो जो कोई शख़्स आहे न, उहो आहे चाकर खान। चाकर खान खे अचण ॾे। सम्झंदो कर कंहिंजी ॻाल्हि। चाकर खान जे अचण खां अॻे मुराद खे हू मारे छॾींदो। छा तेसि ताईं असां हिते बीह सलाहूं कंदासीं? शेरल सलाहूं करण खां सवाइ ॿियो असां छा था करे सघूं? मुराद खे छॾाइण लाइ असांखे उताक मथां हमिलो करणो ई करणो पवंदो। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे त मुंडी कातीअ खे छेरा ॿेरा ॾेई कयूंसीं तेज़। अठाना अञा मस इन सांवल होश विञायो वरी साईं हली उताक ते कयूंसीं हमिलो। पोइ त बाबा भाणे जो तोखे लाश खां सवाइ ॿियो कुझु बि कोन मिलंदो। पोइ मथां इहे सुभाणे चई त मुराद खे मारण में तुंहिंजा हथ आहिनि ऐं मुराद जो खून मुंहिंजे खाते में लिखी छॾियो। जेकॾहिं सांवल खे मारणो आहे न त मुराद सां गॾु भली मूंखे मारे छॾे। तव्हां बि हिते सलाहूं कयो। मां वञा थो मुराद खे छॾाए। ओ यार बाबा रोकियो हुनखे। अरे बाबा हिनखे पादरनि खाइण जो वॾो शौक़ु आहे। खुटी खयूं थी वठे छोरे खे। हाणे मां छा कयांसि? धूड़ू चाल। यार बाबा अरे तो मां त अची थोरा यार बाबा अॻे ई असांजो मीटर पिया घुमियो। यार बाबा छोकिरो ऐं छोकिरीअ खे वापसि करण जे लाइ वॾा ज़ोर लॻाया पिया वञे ऐं इहो बि चयो पियो वञे त जेकॾहिं
छोकिरो ऐं छोकिरी ॻोठ जे ॿाहिरां नज़र अचनि त उन्हनि खे मारियो वञे। छोकिरी त घर में महफ़ूज़ आहे, बाक़ी छोकिरे खे तव्हां सम्झाए छॾियो त हू घर खां ॿाहिरि न निकिरे। छोकिरे खे त मां सम्झाए छॾींदुसि, पर ॻाल्हियुनि खां सवाइ मसइलो हल न थींदो। मौत उन्हनि जे मथां लामारा ॾींदो रहंदो। त पोइ चाकर खान जे मथां ज़ोर विझी ॻाल्हियूं छो नथा करायो? ऐं साईं, हीउ मसइलो त तव्हांखे ई हल कराइणो आहे न। राणी बेगम, चाकर चाहे थो त बग़ैर ॻाल्हियुनि जे छोकिरो ऐं छोकिरी हुनखे मिलनि, त जीअं हू उन्हनि खे मारे ज़मीन में दफ़न करे छॾे। ऐं अकबर खान पंहिंजे जीअरे इहो हरगिज़ थियण कोन ॾींदो। मां मञां थी त हुननि ग़लती कई आहे, पर ग़लती एॾी वॾी नाहे जो हुन ॿिन्ही खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। राणी बेगम, मुंहिंजी पूरी पूरी कोशिशि आहे त उन्हनि ॿिन्ही खे बचायो वञे, वधीक संदन क़िस्मत। साईं, तव्हांजो इरादो नेक आहे ऐं मालिक साईं बि तव्हांजी मदद कंदो। हबीब, हिन मां अंदाज़ो लॻाए त चाबिर वारा राति हिते रहिया आहिनि। हफ़ीज़, घणो परे न विया आंदा, जेतिरो जल्द थी सघे उन्हनि जे पोयों हलूं। तूं सही थो चवीं हबीब, जेकॾहिं असां डर कंदासीं न त हू असांजे हथनि मां घणो परे निकिरी ईंदा। रेस चाकर खान उन्हनि खे क़बरुनि ताईं कोन छॾींदो। हा हबीब, इन जबल में ई ॿिन्हिनि भाइरनि जूं क़बरूं ठहंदियूं। हफ़ीज़, हल त हलो रेस दिलार खे ॿुधायूं। दीनू, दीनू, मां हाणे मरी वेंदी मैं। मूंखे हाणे हलण जी सह पई न आहे सफ़ा। मूंखे अलाए छा थो थिए, मां किरी न पवां। हिम्मत कर मलूका, हिम्मत कर। साम्हूं वसे नज़र अचे थी, उते हली त आराम कयूं। वधीक अला मालिका। हा मां, थोड़ी हिम्मत कर। थकजी त मां बि पई आहियां ऐं बाबा बि थकजी पियो आहे, पर हिते बीहण सही न हूंदो। भली हलो, पर मां हाणे कोन बचंदसि। इहो छा थी चई जरी? हाँ न ला, अला मालिका। बच्चे खे त मंज़िल ते पहुचायूं, पोइ आहे असांजो नसीब। असांजो बच्चो सिकू दर बदर आहे, पर हिन वेचारी नियाणी जे मथां बि सांवल वारा लामारा पिया था ॾियनि। जेकॾहिं न असां अधु पंध ते थकी हाराइजी वेंदासीं न, त पोइ नियाणी जो छा थींदो? हा मां हैदर सां शादी कोन कंदीसांइ। जे हुन ज़बरदस्ती कई न, मां ज़हर खाई मरी वेंदीसांइ। न धीअ, ज़हर खान तुंहिंजा दुश्मन आहे। मूंखे त हिन खुटके वरायो आहे। असां हिते दर बदर लॻा पिया आहियूं। पोयां मुंहिंजो पुटु सिकू अचे घर, त पोइ सिकू जो तूं खुटको न कर, उहो मुड़ुसु माण्हू आहे, सांवल सां मुंहुं ॾेई वेंदो। हाणे हल त थोरो अॻु भरा थियूं। हा मां, थोड़ी हिम्मत कर, बस साम्हूं ई त आहे। अचो अचो अचो, अलाह जो नालो वठो। न सिर्फ़ चाकर, पर तोखे ॻोल्हीजे सांवल बि थिए पातो आहे। ऐं मां हुन जी अखियुनि में कावड़ ऐं गुस्से खे ॾिसी इहो अंदाज़ो लॻायो अथमि त हुनखे अगरि तूं नज़र अची वञे न, हू तोखे कोन छॾींदो। इन करे चवां थो त फ़िलहाल हिन ॻोठ खां ॿाहिरि न वञजांइ। कुझु हुनजी कावड़ घटि थी। कावड़ तो उन्हनि जी कदम मूं मथां घटि कान थींदी बाबा साईं। अॼु या सुभाणे मूंखे हुननि जो रुख त चवणो ई पवंदो न। मुफ़्त में मारियो विदे सिकू, मुफ़्त में। फ़िलहाल तकड़ न कजांइ। मां कोशिशि कयां थो त उन्हनि खे ॻाल्हियुनि में आणियां। बदर बाबा, मूंखे नथो लॻे तूं मूंसां ॻाल्हियूं करे मूंखे बख़्श कंदा। हा बाबा साईं, इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे। मूंखे त लॻे थो त हिन खे ॾिसंदे ई गोली हणंदा। छोकिरीअ खे कढण वारो हुनजो पीउ आहे। जॾहिं उहो सांवल जे साम्हूं ज़िंदा आहे त पोइ हिन खे बख़्श छो कोन था करे सघनि? हर मसइले जो हल ॻाल्हियूं आहिनि। अॼु न त सुभाणे हुननि खे ॻाल्हियुनि में अचणो पवंदो। ख़ुदा करे त ईअं ई थिए। मूं मथां भरोसो रख, इंशाअल्लाह मां तुंहिंजो मसइलो हल कराए वठंदुसि।
सुट ॾे ख़बर कासिम जी। सोट कमीनो भॼी वियो। कहिड़े पासे वियो? सोट लॻे थो त चश्मे वारी साइड ते भॼी वियो। केतिरो? भला सोट जाबर जी ॾे ख़बर। जाबिर बि निकिरी वियो पर थकी आहे। मां ॾिसां थो थियो आख़िर इहो थक केसी ताईं पचाए थो। सोट जेकॾहिं धकी आहे न त पोइ एतिरो परे न वियो हूंदो। अचूं था पीछो। सोई जेको पुछां सही ॿुधाइजांइ, कूड़ न हणजांइ। मुंहिंजी मौसम आहे, मूंखे पंहिंजी भेण जीअं प्यार ॾिनो अथई, पोइ मां तोसां कूड़ कीअं ॻाल्हाईंदसि? तूं जंहिंजे करे घर घाट माउ पीउ छॾे हिते आई आहीं ऐं तोखे मौत जो ख़ौफ़ बि न थियो। छा हू एॾो सुहिणो आहे? न कोमल, ॻाल्हि सूंहं जी न आहे। पोइ तो में एॾी हिम्मत ऐं दिलेरी आई किथां? हाय, जॾहिं न इश्क लॻंदो आहे त मौत जो ख़ौफ़ निकिरी वेंदो आहे ऐं हिम्मत बि अची वेंदी आहे। सच में इश्क एॾो बहादुर बणाए छॾे थो। हा, ईअं त तूं बि बहादुर आहीं न कोमल। न को, मां ज़री बि बहादुर न आहियां। राति जो खट त लहण में बि मूंखे ख़ौफ़ थींदो आहे। खट त छा, जेकॾहिं तोखे इश्क लॻे न वञी बर में पहुचंदी आहे। चवंदा आहिनि त इश्क ख्वारी आहे, जीअण जो मक़सदु बि इश्क आहे, ऐं उन खां बिना ही ज़िंदगी ॼण ख़ाली ख़ाली हूंदी आहे। मां बि पंहिंजी ज़िंदगी खे बेमायने बेमक़सद सम्झंदी आहियां सोणी। त पोइ इश्क कर न। इहो थींदो कीअं आहे? इन जो को पार पतो मुंहुं मोहांडो त हूंदो? अधु राति जो महबूब खे साड़ण सां इश्क चोट चढ़ी थो वञे। सच? कॾहिं को दिलि में महबूब विहारे उनखे यादि त करे ॾिस न। पोइ तोखे इश्क नीह नज़ारनि जो सैर कराईंदो ऐं उन खां पोइ तूं सोचींदीअ त पहिरीं ज़िंदगी मुंहिंजी अजाई मूं अलाए किथे गुज़ारी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।